नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त मुंबई में खबर ॾींदा आहियूं। भारत जी मशहूर रियलिटी शो बिग बॉस सीज़न 14 में चैलेंजिस तौर शिरकत कंदड़ अर्शी खान इंकशाफ कयो आहे त संदसि वास्तो अफगानिस्तान सां आहे ऐं उते रहंदड़ पंहिंजे दोस्त ऐं अज़ीज़नि जे हवाले सां घणी परेशान आहे। अफगान में तालिबान जे मुकम्मल कब्ज़े खां पोइ अर्शी खान हिकु इंटरव्यू में अहिड़ी परेशानी जो इज़हार कयो। हिन चयो त मां बि हिकु अफगान पठान औरत आहियां। अफगानिस्तान में पैदा थियसि, उन खां पोइ पंहिंजे खानदान सां गॾु भारत लॾ पलाण करे आयसि। हाणे तालिबान जे कब्ज़े खां पोइ अफगानिस्तान जी औरतुनि ऐं शहरनि जे हवाले सां घणी परेशान थिए थी। अर्शी खान चयो त अफगान शहरनि ऐं मुल्क जी हालत ॾिसी तकलीफ़ थिए थी, एतिरे ताईं जो मानी बि नथी खाई सघां। अदाकारा वधीक चयो त मां ऐं मुंहिंजा घर भाती अफगानिस्तान जे लाइ दुआऊं घुरी रहिया आहियूं त अल्लाह ताला जल्दी इन्हनि जी मदद करे। असां बेवस आहियूं, दुआनि खां सवाइ ॿियो कुझु नथा करे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।